खिपरो मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त खिपरो जे मलाह कॉलोनी में मलाहनि जे कखाऊं घरनि खे बाहि लॻी वई आहे, जंहिंमें ग़रीब औरतुनि जा 7 घर सड़ी रख थी विया। मलाह कॉलोनी जे रवासियुनि पंहिंजी मदद पाण बाहि ते ज़ाब्तो आंदो आहे। बाहि लॻण सबबि नियाणियुनि जो ॾाज, अनाज, ईद जा कपिड़ा, क़ीमती सामान सड़ी रख थी वियो आहे। मुतासिर खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल आहिनि। कंहिं मसीहा जे इंतज़ार में हिननि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो आहे त हिननि ग़रीब मिस्किननि जी माली मदद कई वञे। चाय जो टाइम या बाहि कुदरती लगी है वो कखाना घर ने 13-14 घर ने 2 बकरियूं सड़ी वई मिलियूं 13-14 घर सड़ी है। अच्छा, बाहि ते हींअर की ज़ाब्तो अची वियो आहे? न हाँ न बस ब्यादर गोठ वारनि सॼे ब्यादर जेका माण्हू उन्होंने विसाई आहे। फायर ब्रिगेड साईं देर सां पहुती आहे, सवेर न पहुती आहे। सवेर पहुचा तो नुकसान न कया असांखे। बाकी बाहि लगी आहे, हवा जो थोरो ज़ोर 12-13-14-15 घर सड़ी आहे। 2 बकरियूं सड़ी वयूं अलाह पाण त असांजी फायर ब्रिगेड थोरो देर सां पहुती आहे। असांजी बदकिस्मती आहे जो सिंध हुकूमत हक़ीक़त में छा आहे त ही जेके बाहि कुदरती हिकिड़ी शइ हूंदी आहे, उन खां मुसीबत खां तारण वारी अलाह जी ज़ात हूंदी आहे। लेकिन हुकूमत वक़्तु जेको आहे माण्हुनि जे बचाव लाइ कुझु उपाउ वठंदा आहिनि। उन लाइ असुल में हिते को बि उपाउ नथो वठे। असांजे हिते खिपरे में बदकिस्मती आहे, असां काफ़ी वक़्तु रड़ियूं कयूं थियूं। हीअ जेका फायर ब्रिगेड नाम निहाद फायर ब्रिगेड आहे, जंहिंमें सिर्फ़ु 400 लीटर पाणी थो अचे, 2 टमड़ा अचनि था, उहा बि वॾी मुश्किल खां पहुची थी। उनजी कैपेसिटी कोन्हे जो जॻह ते पहुची सघे। असां अरबाब इक़्तिदार खां काफ़ी वक़्त खां रड़ी कई थी का वॾी फायर ब्रिगेड जो ई वॾो तालुको आहे। आए ॾींहुं हिते बाहियूं लॻनि थी, लेकिन कंहिंजे कन ते जूं कोन थी जुड़े। चाहे पीपल्स पार्टी जो दौर हुजे, चाहे फक्शन लीग जो दौर हुजे, कंहिं बि हक़ीक़त में इन पासे तवजो न ॾिनी आहे। हींअर बि हिन हुकूमत खे 15 साल थी विया आहिनि। इहा गाॾी बि हुन अॻे दौर में जेको नाज़मी जे दौर में जेका वरितल हुई, जेका हींअर इहा थोरो घणो कमु करे पई थी, हिननि कुझु बि कोन कयो आहे। ग़रीब जो मिसकिन जो कख घर सड़ी वेंदो हलियो, उनजे घर में कहिड़ी ईद हूंदी, बाक़ी उनजो छा बचियो हूंदो। इहो हर हिकु इंसानु पंहिंजे दिलि ते हथु रखी सोचे ॾिसे थो कि जंहिं ग़रीब सां हेॾो ज़ुल्म थी वियो आहे, जंहिंजा घर सड़ी विया, सामान सड़ी वियो, उनजा सिर बचिया आहिनि खुले आसमान में अलाह जे सहारे। ॿियो सहारो रब जो आहे। बाक़ी हितां जेके हितां जा माण्हू आहिनि न, अलाह हिननि खे ईमान ॾिए, तौफ़ीक़ ॾिए। बाक़ी मूंखे लॻे कोन थो त ग़रीबनि जेको दाद रसी थिए। हर केरु हज़रात खे हिन जी मदद कनि त ख़ुदा उन्हनि ते बि पंहिंजो रहम करणु पए। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़